तव्हां सभिनीनि खे ईद जूं खोड़ सारियूं लख सारियूं वाधायूं ऐं ईद जूं खोड़ सारियूं तव्हांखे मुबारकियूं हुजनि। हींअर असांजे किचन में छा ठही रहियो आहे, भई वॾी ईद आहे त यकीनन अॼु असां बि ज़बरदस्त क़िस्म जी रेसिपीज़ ठाहींदासीं। नमकीन त आहे ई आहे, पर हुन सां गॾु असां मिठो बि ज़रूरु ठाहींदासीं। ईद हुजे, सेलिब्रेशन्स हुजनि त ईअं कीअं थो थी सघे त मिठो तयारु न थिए। अॼु असां स्पाइसी मटन बिरयानी ठाहींदासीं। इन सां गॾु ठाहींदासीं क्रीमी डिज़र्ट जेको मुंहिंजो इलाही फेवरेट आहे। मतिलबु इन में स्टोव इस्तेमालु न थींदो ऐं थधो थधो तव्हां इनखे सर्व कंदव, जल्दी क्विक ठहंदो आहे। छड़ो असां इन जी मिक्सिंग कंदासीं ऐं असांजो जेको इहो डिज़र्ट आहे इहो रेडी थी वेंदो ऐं इहो एॾो मज़ेदार तयारु थींदो आहे त माण्हू तव्हां खां पुछंदा त भई इन जी रेसिपी छा आहे ऐं इहो तव्हां कीअं तयारु कयो आहे। मिठो त असां तयारु कंदासीं झटपट मिंटनि में। अची था वञूं असां पंहिंजे बिरयानी जी रेसिपी जी तरफ़। मटन बिरयानी ठहे थी त मटन खे असां ॻाइण जे लाइ रखी छॾियो आहे, छो त थोरो वक़्तु घणो थो लॻे मटन खे ॻाइण में, पचण में। कुझु बि मां इन में ऐड न कयो आहे, पर हींअर तव्हांजे साम्हूं ई ऐड था कयूं। ओनली पाणी हिन में ऐड कयो आहे, हिनखे बॉइल पिया कयूं। हाणे मां हिन में ऐड थी कयां थोरो साबित गरम मसालो, जंहिंमें तेज़ पत्तो ऐड कयोसीं। थोरो इन में शामिल थी मां कयां ज़ीरो। इन सां गॾु इन में थोरो अञा बि गरम मसालो ऐड कंदासीं ऐं जेके चांवर बॉइल पिया थियनि इन में बि असां गरम मसालो ऐड कयोसीं, थोरो ज़ीरो, थोरा वॾा ऐं नंढड़ा फोटा। अच्छा, इन में बि मां ऐड थी कयां नंढड़ा फोटा। गॾु ई असां हिन जे हिकिड़ो वॾो फोटो ऐड कंदासीं। थोरो मां हिन में ज़ीरो शामिल कयो, थोरी लौंग, थोरी दालचीनी जा टुकर इहे ऐड कंदासीं त जीअं असांजो जेको गोश्त आहे उहो इलाही फ्लेवरफुल थी वञे। थोरा दालचीनी जा पीसिस ऐड कयासीं। अच्छा, थोरी कारा मिर्च ऐं लौंग इहे ऐड था कयूं। कारा मिर्च थोरा अची विया, लौंग असां हिन में शामिल कईसीं ऐं जेके चांवर आहिनि हाणे इहे बॉइल थी विया आहिनि त इन्हनि खे छन्नीअ में स्ट्रेन कंदासीं। चलो, तमामु गरम मसालो मां हिन में ऐड कयो ऐं हाणे चांवरनि खे चेक कंदा था हलूं। सुठे तरीक़े सां चांवर असांजा बॉइल थी विया आहिनि त इन्हनि खे मां छन्नीअ में स्ट्रेन थी कयां। चलो जी, चांवरनि खे स्ट्रेन कयो अथसीं। हाणे इहो जेको पैन में मटन असांजो तयारु थो थिए त इनखे ट्रांसफ़र कंदासीं हिन वोक में, त जीअं तव्हांखे सुठे तरीक़े सां नज़र बि अचे। ऐं इन में कुझु जेके अज्जा आहिनि उहे बि ऐड था कयूं ऐं इहो छो त ॻरी वियो आहे बिल्कुलु, त हाणे बसि इनखे भुञंदासीं। चलो जी, अच्छा, गरम मसालो इन में ऐड कयो हुअसीं। हाणे मां इन में शामिल थी कयां थोरा ॻाढ़ा बसर, तक़रीबन 2 दरमियाने साइज़ जा तव्हां बसर खणिजो, उन्हनि खे सुठे तरीक़े सां ॻाढ़ो करे उहे असां हिन में शामिल कंदासीं। कुझु हिन में ऐड कंदासीं हाणे स्पाइसिस। अच्छा, स्पाइसिस उहे ई आहिनि जेके तव्हांजे घर में यकीनन मौजूदु हूंदा। थोरो लूणु ऐड कंदासीं, थोरा मिर्च, हेड, लूणु, लूणु शामिल कयोसीं। अच्छा, इन सां गॾु इन में शामिल था कयूं थोरी हेड। अच्छा जी, पिसियल ऐं कुटियल इन में शामिल कंदासीं ॻाढ़ा मिर्च, कुटियल ॻाढ़ा मिर्च
अच्छा जी, इहे तमामु शयूं हिन में ऐड कयूंसीं। गरम मसालो साबित इन में शामिलु कयो अथसीं। सुर्ख़ बसर मां हिन में ऐड कया आहिनि। हाणे असां हिन में शामिलु कंदासीं थोरा स्लाइस में कटियल टमाटा, उहे हिन में ऐड था कयूं।